अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, अॼु असां पढ़ूं था कंटिन्यूड रेशो छा आहे, प्रोपोर्शन छा आहे। हिन ते मुंहिंजा ऑलरेडी वीडियोस ठहियल आहिनि, पुराणा वीडियोस ठहियल आहिनि ऑलरेडी। तव्हांखे यूट्यूब चैनल ते मिली वेंदा मुंहिंजे ते। पर कंटिन्यूड रेशो जो मूंखे नथो लॻे त मां कॾहिं ठाहियो आहे वीडियो, ऐं इन जे लाइ हींअर मेथड त हिन जो इलाही लंबो आहे, पर मां तव्हांखे सिर्फ़ु डायरेक्ट ट्रिक ॿुधाईंदुमि। कंटिन्यूड रेशो छा हूंदो आहे? जेकॾहिं मिसाल ए रेशो बी मिलियल आहे, बी रेशो सी मिलियल आहे, सी रेशो डी मिलियल आहे, जेतिरा बि मिलियल आहिनि, पोइ डायरेक्ट असांखे पहिरें रेशो खां वठी आख़िरी रेशो ताईं ॻोल्हणो पवंदो आहे। मिसाल 4 अंदरि छा थींदो? ए बी सी डी, इहो ॻोल्हियो। हाणे हिते छा आहे? ए रेशो बी मिलियल आहे, बी रेशो सी मिलियल आहे, बसि। त हाणे माना ए खां वठी वेंदे मूंखे सी ताईं ॻोल्हणो आहे, त हुनखे चवंदुमि मां इहो कंटिन्यूड रेशो आहे। त इहो छा थी वेंदो? ए बी सी। हाणे पहिरियों तव्हां लिखंदव ए बी सी, ऐं उन खां बाद में ए ऐं बी जो जेको रेशो आहे उनजे हेठां लिखो। ए ऐं बी जो रेशो छा आहे? 1 2। ए ऐं बी जो रेशो इहो ई आहे, 1 ऐं 2। हाणे बी ऐं सी जो छा आहे? 4 ऐं 5। त बी जे हेठो हाणे लिखंदासीं 4 ऐं 5। हाणे कुझु मिसिंग बि त आहिनि न, उन्हनि खे छा कंदासीं? माना हिते इहा शइ मिसिंग आहे, हिते इहा शइ मिसिंग आहे, इन्हनि खे छा कंदासीं? इन्हनि जे लाइ असां छा कंदा आहियूं? इन्हनि जे लाइ असां उहो रेशो खणंदा आहियूं जेको आख़िरी हूंदो आहे, उहो ई अॻिते फॉरवर्ड करे छॾींदा आहियूं। ऐं हेॾां अगरि इन पासे आहे त इन जो जेको हिते आहे उहो ई हेॾे हलियो वेंदो। माना जेकॾहिं पहिरीं लाइन में आख़िरी नंबर 2 आहे त उनजे पोयों कुझु बि न आहे साॼे पासे, त उहो साॻियो 2 2 2 2 हलंदो वेंदो। ऐं जेकॾहिं खाॿे पासे कोई नंबर ख़तमु थो थिए, उन खां पोइ कुझु बि न आहे, पहिरियां जीअं हिते 4 आहे, 4 खां पहिरियां कुझु न आहे, त उहो 4 ई थी वेंदो ऑटोमेटिकली। ठीकु आहे दोस्तों? पोइ हिते कंदासीं मल्टीप्लाई, जोड़ न मल्टीप्लाई। माना हिन ॿिनि खे मल्टीप्लाई कयो, छा थींदो? 1 4 4, ऐं हिन ॿिनि खे मल्टीप्लाई कयो त 4 2 8, ऐं हिन ॿिनि खे कयो त 5 2 10। ऐं ॾिसो त जेकॾहिं को टेबल वग़ैरह लॻे थो त हणो, लॻे थो 2 जो टेबल, 2 2 4 4 2 8 5 2 10। त जेको मुंहिंजो फाइनल जवाबु आयो आहे ए रेशो बी रेशो सी, उहो आहे 2 रेशो 4 रेशो 5। ही मुंहिंजो फाइनल जवाबु आहे। हाणे इहो साॻियो ई जेकॾहिं क्वेश्चन हुजे, साॻियो ई हुजे क्वेश्चन, मां तव्हांखे ॾियां बाबा ए रेशो बी तव्हांखे मिलियल आहे, जेको मां ॾिनमि तव्हांखे 2, ऐं बी रेशो सी जेको तव्हांखे ॾिनल हुयो 4 रेशो 5, सी रेशो डी तव्हांखे ॾियां थो 2 रेशो 3। हाणे मूंखे ॻोल्हे ॾेखारियो ए रेशो बी रेशो सी रेशो डी। ठीकु आहे? हाणे जेकॾहिं इहो ॻोल्हणो आहे त कोई मसइलो ई न आहे। पहिरियां ए रेशो बी जे हेठां ए रेशो बी जो जवाबु जेको आहे ए 1 रेशो 2 उहो लिखो। पोइ वरी बी रेशो सी जो आंसर लिखो। हाणे बी जो त ऑलरेडी लिखियलु आहे, हुनजे हेठो लिखणो आहे असांखे 4 रेशो 5, ऐं सी रेशो डी जे वरी हिते लिखणो आहे सी रेशो डी। हाणे उहे लाइनूं फिलअप करणियूं आहिनि जेके मिसिंग आहिनि। हाणे ॾिसो हिते 2 खां पोइ हे ॿई मिसिंग आहिनि, त छा थींदो? इहो साॻियो ई 2 हलंदो, हिते साॻियो ई 5 हलंदो, हिते साॻियो ई 4 हलंदो, ऐं हिते वरी 2 2 हलंदो वेंदो। कंदासीं मल्टीप्लाई, 1 4 4 4 2 8, 4 2 8 8 2 16, 5 10 10 2 20, 5 10 10 tricky 30। ठीकु आहे? अगरि को टेबल लॻे थो त टेबल असां हणंदासीं। टेबल थो लॻे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 जो, 4 2 8 8 2 16 10 2 20 15 30। त जेको जवाबु आयो आहे ए रेशो बी रेशो सी रेशो डी जो, उहो आहे 4 रेशो 8 रेशो 10 रेशो 15, ऐं हे असांजो फाइनल आंसर आहे।
इनखे कंटिन्यूड रेशो चइबो आहे। उम्मीद आहे तव्हांखे हे वीडियो सम्झ में आयो हूंदो। कंहिं दोस्त जी शेयर भी कयो व्हाट्सअप ते, 4-5 सवाल उन में हुया अहिड़े क़िस्म जा। ऐं हाणे हिन वीडियो में पोइ उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो।